जो तक़रीबन असां ॾिसूं था पिया माण्हुनि खे दिलचस्पी घटि आहे ऐं हिन वक़्तु जेको बि हिननि इशूअनि खे खयो आहे तक़रीबन मीडिया जो मुकमिल मूंसां साथ आहे। हिन खां अॻु में आवाज़ टीवी वारनि ऐं सिंध टीवी वारनि ऐं महरान टीवी वारनि सां बि मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस थी हुई इन्हनि सां, ऐं जियो वारनि ख़ासि करे उन्हनि बि हिननि खे इशूअ खे वॾो हाईलाइट कयो ऐं उन्हनि जो वॾे में वॾो किरदारु असां सां गॾु आहे। ऐं बेसिकली तव्हांखे मां ॿुधायां त मां हिकिड़ो सोशल वर्कर आहियां ऐं हिन खां अॻु में जेको सो मलीर जे मथां जेके मुसीबतूं थींदियूं आयूं आहिनि ऐं इहो असांजे बर्दाश्त खां ॿाहिरि थींदियूं पियूं वञनि। तो पहिरियां ई त जॾहिं इहो असां महसूसु कयोसीं त रेती बजरी खजी थी पई, जॾहिं वाटर लेवल जेका हुई सा 20 खां 25 फुटनि ते हुई, उहा हलंदे 100 खां 150 फुटनि ते पहुती ऐं नतीजतन इहो निकितो जो असांजो सब्ज़ी तबाह थी वई, फ्रूट तबाह थी वियो ऐं असांजो आबादियूं जेके तक़रीबन ख़तमु थी वियूं, माण्हुनि में बेरोज़गारी वधंदी वई ऐं माण्हू मजबूर थी पंहिंजूं ज़मीनूं तक़रीबन उन पंहिंजी विकण ते लॻा। ऐं शहरी माण्हू जेके आहिनि से तक़रीबन आबादियूं वधंदियूं वयूं, प्लाटिंग थींदी पई वञे थी ऐं असांजो पूरो हिकिड़ो स्ट्रक्चर जेको आहे सो मलीर जो उहो हिकदमि चेंज थींदो पियो वञे। मां सम्झां थो त हिन खां पोइ 20-25 सालनि खां पोइ अलाह जे छा थींदो ऐं असांजो उहो नस्ल अलाए जे कहिड़े हाल में असांजो उन मलीर जी शकल में उन असांजी नस्लनि जे शकल में ॾिसण में ईंदी। जॾहिं रेती बजरी ते कंट्रोल कयोसीं, हाई कोर्ट में असांखे वॾी उमेदूं हुयूं, हाई कोर्ट असांखे आर्डर कया जंहिंजे नतीजे में उन्हनि में इम्प्लीमेंट लॉ इन्फोर्समेंट वारनि खे उन्हनि सख़्तु आर्डर कया, नतीजतन असांजो रेती बजरी तक़रीबन बंदि थी वई ऐं ख़तमु थी वई आहे। ऐं हाणे जेकॾहिं अॻे सीनाज़ोरी ते खणंदा हुआ ऐं हाणे इहो आहे जो चोरी खणनि था पिया, वरियो जेको सो थोरी ॾिसण में अचे थो पियो त वरियो बि जेको आहे सो पुलिस उन्हनि ते जेको आहे सो बंदि करे छॾे थी। हाणे ॿी हिकिड़ी मुसीबत असांजे मथां जेका नाज़िल थी आहे उहा आहे, नाज़िल न चइजे पर उहा माना असांजे मथां जेका मुसीबत पैदा थी वई आहे उहा जेका आहे सा पंहिंजो नागोरी वारो गटर जेको आहे उहो तक़रीबन जेको आहे सो इहो सुपर हाईवे सां लॻा बैरिया टाउन सां नज़दीक आहे। हिन खां अॻु में जेको आहे सो हिन जो ॿिए तरफ़ रुख हाणे हिननि डायरेक्ट मली नदी जे अंदरि उहो जेको आहे सो रुख आणे छॾियऊं आहे। नतीजतन जेके बि ॻोठ आहिनि उन सां लॻनि था पिया ऐं उन्हनि सां जेके बि ज़मीनियूं आस पास आहिनि उन्हनि जो पाणीअ जो जेको आहे सो टेस्ट हिकदमि चेंज थी वियो आहे। नतीजतन इहो निकितो उते जो सब्ज़ी फ्रूट आबादी उहे तबाह बर्बाद थी विया आहिनि ऐं माण्हू पीअण लाइ जेके पीअण वारा आहिनि ॻोठनि जा जेके माण्हू पाणी पीअनि था पिया उन्हनि जो बि जेको आहे सो उन्हनि में बि अल्लाह रहम करे वबाउनि जो ख़तरो थी वियो आहे। हेपाटाइटिस जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा नाला आहिनि, चिकनगुनिया अलाए जे छा आहे, अॼुकल्ह वरी इहा जेका बीमारी पैदा थी वई आहे जेका कोरोना, इहा बि हिकिड़ी क़िस्म जी वबा आहे। ज़ाहिर आहे इहो गंदगी जे करे इहो बि हिनखे बि अञा हुशी मिली सघे थी। हाणे इहो हलंदे हलंदे जेकॾहिं हिते अची वियो जॾहिं एॾो वॾो नुक़सानु थिए पियो ऐं असांजा माण्हू जेके आहिनि तक़रीबन ख़ामोश वेठा, हिते जा MP MLA उन्हनि खे कन ते जूअं बि नथी पवे ऐं उन्हनि सां वञी माण्हू ॻाल्हाईंदो त हू अञा पंहिंजो स्टाइल जेको आहे सो ॿिए तरीक़े सां ॻाल्हाए उन्हनि खे ख़बर हा या ना में जवाबु ॾेई जेको आहे सो पंहिंजे कम में मशगूल रहंदा आहिनि। सो इन लाइ करे मां हिकु ॿ दफ़ा इन्हनि सां मां राबितो कयो ऐं उन्हनि चयो हा साईं बसि मां इन्हनि सां एनवायरमेंटल वारनि सां असां ॻाल्हाईंदासीं, डायरेक्टर जनरल वग़ैरह वग़ैरह सां असां ॻाल्हाईंदासीं, पर लेकिन हिननि को बूटो ॿारियो कोन। आख़िर मां छा कयो, मजबूर थी मां हिकिड़ी एप्लीकेशन ॾिनी जेका सोमोटो एक्शन लाइ करे असां सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस खे ॾिनी। मां सम्झां थो शायदि उन्हनि जे नोटिस में उन्हनि खे न आंदो वियो जंहिंजे करे इहो मैटर उते जूं का तूं थी वियो, उन्हनि नोटिस न वरितो। उनखां पोइ मां अब्दुल हकीम बलोच साहब जो मां शुक्रगुज़ार आहियां जंहिं मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई बि कई आहे ऐं उन जेको आहे सो मथे लेवल ते वज़ीर आला सिंध खां बि मुलाक़ात करे उन्हनि जेको आहे सो हिन इशूअ खे वरितो ऐं उन्हनि इहो वज़ीर आला नोटिस वरितो जंहिंजे नतीजे में पंहिंजो मुर्तज़ा वाब
या मरहूम जेको सो मुर्तज़ा बलोच साहब इन्हनि हिम्मत करे जेको आहे सो या इन्हनि नोटिस वरितो, जंहिंजे नतीजे में हिननि कुझु एक्शन खयो, जो नोटिस ॾिना, लेकिन नोटिस ते हिननि जेको आहे सो को बि गहाई हिननि खे नोटिसनि ते उन्हनि गहाई न विधो। इन लाइ करे मजबूर थी उहे कुझु कागज़ात जीअं मूंखे हथु चढ़िया, मां जेको हाई कोर्ट जो दरवाज़ो खड़कायो, हाई कोर्ट जेको आहे सो असांजे पिटीशन दाख़िल कई, जंहिंजे नतीजे में मुसलसल इहो हलंदो वियो। ऐं असां पार्टी पंहिंजो बनायो, पंहिंजो इन्वायरमेंटल प्रोटेक्शन वारनि खे असां बनायोसीं, ऐं ॿियो होम सेक्रेटरी खे बि असां बनायो। इन्हनि छा कयो, हाई कोर्ट इन्हनि खे नोटिस ॾिनो, उन्हनि खे घुरायो वियो। नतीजो इहो निकितो जो हुननि खे इहे आर्डर्स इशू कयई त भई फौरी तौर ते अमां वटि जॾहिं 2014 जो एक्ट आहे, इन्वायरमेंटल प्रोटेक्शन जो जेको एक्ट आहे, उनखे तव्हां छो एक्सरसाइज़ नथा करियो, उनखे तव्हां एक्सरसाइज़ करियो ऐं असांखे रिपोर्ट जमे करायो। हिननि इहो सिलसिलो हाणे शुरू कयो, 1-2 नोटिस ॾिना, लेकिन हुननि छा कयो जो उन्हनि नागोरी वारनि या आस पास जे वाड़े वारनि ऐं को बि हिन ॾांहुं तवजह न ॾिनी आहे, न ई हियरिंग में आया ऐं इन्हनि जे नोटिसनि खे उन्हनि अहमियत ई न ॾिनी। आख़िर हिननि वटि ॿियो को बि ऑप्शन न आहे, उन्हनि इहो ऑर्डर कयो जेको आहे सो फौरी तौर ते बंदि कयो वञे, या इन हाउस जेको आहे सो पंहिंजो को सिस्टम ठाहींदे, या जेको सो रीट्रीटमेंट प्लांट वग़ैरह इहो लॻाईंदे, पर मलीर नदी जे मथां इहा मुसीबत फौरी तौर ते टारी वञे। इहो असांखे ऑर्डर 16 तारीख़ ते मिलियो, हिन महीने जे इहो पंहिंजो आहे अगस्त जे 16 तारीख़ ते इहो ऑर्डर मिलियो आहे। ऐं असांखे यकीन आहे इन ई ऑर्डर ते, छो जो इन्हनि खे त ऑर्डर करिणो आहे, इन्हनि वटि त ॿियो अहिड़ो फोर्स इन्हनि वटि न आहे जो हुते उहो एक्शन खणाए ऐं जेको सो फौरी तौर ते अमल कराइनि ऐं इम्प्लीमेंट कराइनि पंहिंजे ऑर्डर ते, छो त इन्हनि वटि न आहे। इहो ई ऑर्डर असां खणी जेकॾहिं हाई कोर्ट में वेंदासीं, हाई कोर्ट खे इहो इख्तियार आहे, ज़ाहिर आहे हाणे उहो इहा ई कंदी, लॉ इन्फोर्समेंट एजेंसियूं जेके बि आहिनि उन्हनि खे जेको आहे सो बाउंड कंदी, ताकी इन ई ऑर्डरनि ते इम्प्लीमेंट करायो वञे। ऐं मूंखे यकीन आहे त इनशाअल्लाह ऐं अलाह साईं असांखे सरखुरू करे बि छॾियो आहे, ऐं बाक़ी जेकॾहिं हूंदो त मुकमिल तौर ते पाबंदी। मुंहिंजी जेका कोशिशि इहा ई आहे त हितां खां नागोरीअ खे रीलोकेट कयो वञे, रीलोकेट करे, या समुंड जो साइड में जीअं भैंस कॉलोनी आहे मलीर जे अंदरि, उन जी गंदगी वञे थो, उन ते कंहिंखे बि इतराज़ कोन्हे, उहो समुंड में वञे थो पियो। हिन जे लाइ करे सिंध गवर्नमेंट खे गुज़ारिश आहे त भई इहा बि जेको आहे सो इन्हनि जे लाइ करे 100-150 या 200 एकड़ हिकिड़े साइड में करे, ऐं इन्हनि जो बि गंदगी जेका समुंड में उछलाइजे, हीअ मुसीबत जेका आहे, हीअ असांजे मथां जेका तबाही जो जेको छतरी जेका लॻी पई आहे, इहा महिरबानी करे कंहिं तरीक़े सां असांखे हटाई वञे। सो इन लाइ करे मूंखे यकीन आहे त असांखे अलाह साईं कामयाबी ॾींदो। सिर्फ़ु एसि ताईं महदूद न आहे, ॿ टे ॿिया बि इशू आहिनि। हाई कोर्ट जे ऑर्डरनि ते को बि अमल दरामद नथो पियो थिए। हाणे हिते ॾिठो वञे थो, हिते क़ब्रिस्ताननि जा हाई कोर्ट जा ऑर्डर आहिनि, क़ब्रिस्ताननि ते कब्ज़ा पिया थियनि ऐं सरकारी ज़मीननि ते बाक़ाइदे उन्हनि जा कब्ज़ा पिया थियनि। हाई कोर्ट जो ऑर्डर इन्हनि खे बचायो वञे, क़ब्रिस्ताननि खे बचायो वञे, जेतिरी उन जी लैंड आहे जिते कब्ज़ा माफ़िया वारा कब्ज़ा कनि था पिया, उन्हनि खे डिमोलिश कयो वञे। लेकिन अॼु ॾींहं ताईं ख़बर नथी पए छा पिया कनि। DC वेठा आहिनि ऐं को बि उन्हनि ते अञा ताईं एक्शन नथो पियो खयो वञे थो। ऐं मलीर जे अंदरि कंहिं बि क़ब्रिस्तान ते अञा ताईं को बि अञा ताईं अहिड़े क़िस्म जो एक्शन न खयो वियो आहे। या त उन्हनि जे नोटिस में अहिड़ी ॻाल्हि कोन आई आहे, या उन्हनि खे कंप्लेन न मिली आहे, या दरख़्वास्त न मिली आहे। थी सघे थो उन्हनि जो उहो बि इंशाअल्लाह ताला हिन खां पोइ इहो बि कमु कंदासीं। DC मलीर खे बि असां वटि वेंदासीं, उन्हनि खे पंहिंजो मौक़ो ॿुधाईंदासीं, दरख़्वास्त ॾींदासीं, ताकी उन्हनि वटि भले पंहिंजो जवाज़ लाइ डिमोलिश करण लाइ करे उन वटि जवाज़ रहे। ऐं मूंखे यकीन आहे त DC मलीर बि असां सां ताउन कंदो, छो जो उन्हनि खे इम्प्लीमेंट करिणो आहे न। हाई कोर्ट जे ऑर्डरनि खे इम्प्लीमेंट करिणो, उन्हनि खे त करिणो ई करिणो आहे। ऐं यकीन आहे त ख़ाली इम्प्लीमेंट सां गॾोगॾु अवाम जो हाल ॾिसणो आहे, अवाम खे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। अवाम जो इहो जेको आहे असांखे उमेदु आहे DC मलीर मां उहो बि इंशाअल्लाह ताला फुल ताउन कंदो, इहे मुसीबतूं बि असांजे मथां टारींदो। महिरबानी। सम्झो त इहो जेके वार्ड आहिनि नागोरी में, तक़रीबन इन्हनि जी तइदाद घणी आहे
ऐं इहो केतिरे अरसे खां इहो सिलसिलो ने पाणी जेको छोड़ कयो वञे पियो मली नदी में, हिनखे केतिरो अरसो थियो आहे ऐं अव्हां जेका जिदोजहद कई आहे उहो केतिरे अरसे खां पोइ अव्हांखे उमेदु नज़र आई आहे त हाणे इन ते इंतिज़ामिया आहे हाई कोर्ट जे हुकुम ते अमल कराईंदी? हीअ जेको नागोरियुनि जा जेके वाड़ आहिनि उन्हनि जो तइदाद त असांखे अंदाज़ो न आहे, पर अंदाज़ो असां इहो चई सघूं था त 200 खां 250 खां 300 वाड़ थी सघे थो, अञा उनखां वधीक हुजनि या 400 450 500 ताईं बि थी सघनि था। ऐं उनखां अलावा आसपास जा वाड़ आहिनि ऐं लेकिन असांखे जेको नुक़सानु जेको थिए पियो इहो नागोरियन वारो जेको वाड़ो आहे, नागोरियन वारी जेका सोसाइटी आहे, वधि खां वधि असांजो नुक़सानु उतां खां असांखे थिए थो पियो। सो जेको आहे सो उमेदु आहे त इंशाअल्लाह ताला असांखे अलाह साईं सरखुरू कयो बि आहे ऐं इंशाअल्लाह ताला कंदो बि सही, इहे फौरी तौर ते बंदि थी वेंदा। हिनखे केतिरो अरसो थियो आहे इन वाड़नि खे हिते? हा, इहो तक़रीबन इहो त 35-40 सालनि खां वठी इहो नागोरी इहो हुयो, लेकिन इन्हनि जो जेको पाणी जेको इन्हनि जो जेको फुज़लो या इन्हनि जो जेको गटर या इहो गंद जेको आहे सो पहिरीं सुकण नाले में वियो थिए पिए, सॉरी थधे नाले में वियो थिए पिए, त असांखे उन में तकलीफ़ न हुई। हाणे जॾहिं उन्हनि छा कयो, उनखे डाइवर्ट करे डायरेक्ट उन्हनि मलीर नदी जे अंदरि रखियो। मलीर नदी में उते ॻोठ बि ज़्यादा आहिनि ऐं ॻोठनि ज़्यादा जे करे उनखां अलावा उते जूं जेके ज़रई ज़मीनियूं आहिनि, ज़रई ज़मीनियूं सभु तबाह ऐं बर्बादु थियनि थियूं, पाणी जो ज़ाइक़ो चेंज थी वियो ऐं सब्जियूं ऐं फ्रूट ज़ाहिर उन्हनि जा तबाह थिया, वधीक नुक़सानु हेॾां थियो पिए। जॾहिं असांखे तकलीफ़ पहुची आहे त असां हिकदमि उनखे राड़ा करणु शुरू कया आहिनि। इन लाइ करे असां इन कोर्टनि जा दरवाज़ा खुड़काया आहिनि ऐं उमेदूं अञा रखियो असीं वेठा आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला अलाह कामयाबु असांखे कंदो। ॼण नाज़रीन, अव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी मोहम्मद सिद्दीक़ बलोच साहिब जी, उन्हनि जो इहो चवणु आहे त गुज़िरियल 20-25 सालनि खां हिते नागोरियुनि जा वाड़ा हली रहिया आहिनि, मगर कुझु वक़्त खां इन जो पाणी मली नदी में डायरेक्ट छोड़ कयो वियो आहे, जंहिंजे करे जेके मली ज़री ज़मीनूं आहिनि उहे ज़र घटि तबाही जे किनारे ते पहुची वियूं आहिनि, उते आबादी थियणु बंदि थी वई आहे ऐं पाणी जेको आहे जर जो आहे उहो बि इलाही हेठि हलियो वियो आहे। जेको पीअण जो पाणी आहे उन में बि इहो शामिलु थियण जे करे उहो पाणी ज़हरीलो थी वियो, जंहिं करे मुख़्तलिफ़ बीमारियूं अची वियूं आहिनि। ऐं हिन उमेदु कई आहे त जेको हाई कोर्ट ऑर्डर जारी कया आहिनि त इन्वायरमेंट जेको डिपार्टमेंट आहे उन ते अमल कराए हिन जो पाणी छोड़ के फौरी तौर बंदि करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। इन ते अमल बि थींदो ऐं मरीज़ जे मक़ामी आबादियुनि मक़ामी ज़मींदारनि ऐं रिहाइशियुनि खे इन जो फ़ाइदो थींदो। कैमरामैन अब्दुल क़ादिर दस्तूर सां गॾु सरवर मेमन, मेरान TV, मुराद मेमन।